अली रज़ा असां सां गॾु आहे। ही पाण हाला खां तालुक़ रखनि था ऐं काशीकारी जो ॾाढो ज़बरदस्त कमु ऐं ॾाढो डीप कमु हूंदो आहे ऐं हिन महिनत सां ही कप हुजे तोड़े प्लेट्स हुजनि ऐं ॿियो सिंध जे कल्चर खे पूरे पाकिस्तान में ही प्रमोट कनि था। अचो त अव्हां जी ॻाल्हि ॿोल करायूं था त हीउ जेको एॾो शानदार कमु आहे, इहो जो प्रोसेस वर्क छा आहे, कीअं तयारु थिए थो, अली रज़ा तव्हां थोरो ॿुधाइजो। जी ही कमु जेको आहे असांजो सदियुनि खां कमु हले पियो। मुंहिंजी हिन कम में चौथी जनरेशन आहे। अलहमदिल्ला मुंहिंजा पा ॾाॾा परॾाॾा हिन कम में मुहरत रखनि था। ऐं हीउ काशीकारी जो कमु आहे, हीउ हथ जो सॼो नेचुरल जो कमु हूंदो आहे। हा, हीउ मिटी असांजो हीउ जेको कमु जेको पूरो प्रोडक्ट ठहे थो, हीउ 14 प्रोसेसनि खां पोइ प्रोडक्ट हिकिड़ो ठहे थो असांजो। हिन में तक़रीबन असांखे हिकिड़े प्रोडक्ट में 20 खां 25 ॾींहं लॻियो था वञनि। हिन में मटेरियल वग़ैरह कहिड़ो कहिड़ो यूज़ थिए थो मिटी खां अलावा, ऐं मिटी का हिन जी स्पेशल मिटी हूंदी आहे या मतिलबु मिटी आम मिटी जी? मिटी हिन जी जेका आहे सा स्पेशल दरिया रिवर सां मिलंदी आहे असांखे। चीकी मिटी जंहिंखे पाण इंग्लिश में रेड क्ले चवंदा आहियूं। ठीकु आहे, उहा मिटी असांखे मिले थी। उन मिटीअ खे असीं पुसायूं था हिकिड़ो ॾींहुं, उन खां पोइ लिक्विड फॉर्म में उनखे आणियूं था। उन खां पोइ उनखे सीव करियूं था, छाणियूं था उन मिटी खे, ताकी उन खां किचिरो वग़ैरह जेको बि आहे उन मां निकिरी वञे। उन खां पोइ उनखे ॿियो दफ़ो बि असीं छाणियूं था ताकी उहो फिल्टर थी वञे। उन खां पोइ हुनखे असीं सुकायूं था उन मिटीअ खे, ताकी उहो हार्ड फॉर्म में जेको उनजो पाणी आहे उहो मथां तरी अचे ऐं बाक़ी मिटी हेठां जेका क्ले आहे उहा वेही रहे, उहा हार्ड फॉर्म में अची वञे। उहा हिक खां ॿ ॾींहंनि में उहा हार्ड फॉर्म में अची वेंदी आहे। इहे जेका कलर्स वग़ैरह थियल आहिनि, हिकु त तव्हां इहो बचायो बठी वठी हूंदी आहे न, ऐं ॿियो जेको आहे हिन में कलर्स वग़ैरह थियल कलर्स जेके आहिनि, जेॾी महिल प्रोडक्ट ठही वेंदो आहे न तव्हांजो, उन खां पोइ ही कलर्स जेके ही हूंदा आहिनि हिकिड़ा ऑक्साइड, जेको तव्हां ब्लू कलर ॾिसी रहिया आहियो, या जे अगरि तव्हां हिकिड़ो कलर नथा स्पेसिफिक ॾियो त उन ते तव्हांजो ही टेराकोटा रेड क्ले ही आहे। ठीकु आहे, उन खां पोइ तव्हां हिनखे कलर वग़ैरह ॾियो था त हिन में जेको आहे न ऑक्साइड वग़ैरह यूज़ थींदा, जीअं ब्लू लार्जर कोबोल्ड ऑक्साइड आहे। ही ब्लू कलर जेको आहे न उहो ऑक्साइड आहे। ही ॾिसण में तव्हांखे कारो हूंदो, आफ्टर पचण खां पोइ ही पंहिंजो रंग तब्दील कंदो आहे ब्लू। ठीकु आहे, असीं हिन जी आउटलाइनिंग कंदा आहियूं। उन खां पोइ असीं हिन में कलर्स फिलिंग कंदा आहियूं, स्टेन कलर हुजनि या ऑक्साइड कलर हुजनि। उन खां पोइ असीं हिनखे शीशे जी लेयर चाढ़ींदा आहियूं। ठीकु आहे, शीशे खे बि असीं लिक्विड फॉर्म में आणे उन खां पोइ हुनजी शीशे जी लेयर चाढ़े उनखे असीं फायर कंदा आहियूं किलिन में। फायर तक़रीबन 1000 डिग्री टेम्परेचर ते बि वञे थी, 900 डिग्री टेम्परेचर ते डिपेंड थो करे तव्हां बिस्क था करियो या तव्हां ग्लेस था करियो। ठीकु आहे, उन खां पोइ उहो फायरिंग थिए थी। फायरिंग खां पोइ जेको सो असांखे हिक खां ॿ ॾींहंनि में हीअ असांखे रिज़ल्ट असीं क्लिन मां कढूं ऐं था। प्राइज़िंग ते अगरि अचूं त मिसाली ॻाल्हि आहे, कप आहिनि ऐं डिफरेंट प्राइज़ में कीअं फ्रेंडली आहिनि या ॾाढो, छो जे करे हीउ अलॻि अलॻि हिकिड़ो ठहे थो? ही अलॻि अलॻि बि तव्हांजो ठहे थो। तव्हां जे अगरि अलॻि अलॻि परचेस करणु चाहो त अलॻि अलॻि, जे अगरि लॉट में तव्हां लाज़मी ॻाल्हि आहे तव्हां लॉट में ईंदव त असांखे बि कुझु फ़ाइदो थींदो। त हीअ हिन जी हिकिड़े कप जी प्राइस 400 खां 500 ताईं आहे। ठीकु आहे, उन में तव्हांजी प्राइस जेका आहे तव्हांजी साइज़ बि इंक्रीज़ करे सघे थी प्राइस। ऐं तव्हांजो पैटर्न वग़ैरह जे अगरि तव्हां ॾियो था असांखे पंहिंजो पैटर्न, त पोइ उनजे हिसाब सां उनजी प्राइस इंक्रीज़ थिए। वॾी महिरबानी, ॾाढो ज़बरदस्त कमु आहे ऐं ॾाढो डीप कमु आहे मुंहिंजे ख़्याल में। हिन ते ॾाढी महिनत लॻे थी ऐं हथ जो कमु आहे। ऐं अॼु तव्हां हिते कराची गवर्नर हाउस में मौजूदु आहियो, कीअं एतिरे ताईं पहुतो भला? ICE तव्हां सां पाण कॉन्टेक्ट कयो या कीअं तरीक़े सां? जी ICE वारनि पाण कॉन्टेक्ट कयो ऐं हिकु चकर ॿ चकर ICE वारनि जो हिकिड़ो वर्कशॉप उते इस्लामाबाद में करायो आहे। उन खां पोइ उन्हनि पाण असां सां कॉन्टेक्ट कयो ऐं अलहमदिल्ला असांखे हिते अपॉर्चुनिटी ॾिनी ऐं पंहिंजो प्रोडक्ट सेल करण लाइ ऐं पंहिंजो डिस्प्ले ॾेखारण लाइ। त असीं हिकिड़ा जेको सो कमु करियूं पिया हिन लेवल जो। ही मोहबत बि आहे तव्हांजी कल्चर सां, ही असांजी सिंध जो कल्चर आहे ऐं जेको तव्हां दुनिया जी कुंज कुर्छ में पूरे पाकिस्तान में तव्हां हिनखे प्रमोट कयो था। ॾाढो ज़बरदस्त कमु कया। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। थैंक यू सो मच तव्हांजे टाइम जो।